ओम शांति। हाणे असां बाप दादा खे यादि था करूं। ख़ुदि खे फ़रिश्तो सम्झी बाप दादा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। अॼु बाप दादा चवनि था वक़्त जी पुकार। 14/11/78 जा वाक्य आहिनि। वक़्त जी पुकार सदा स्वयं के ऊंचे ते ऊंचे बाप जा डायरेक्ट ईश्वर संतान सम्झंदे हुए सदा समृद्ध स्थिति में रहंदा आहियो। सदा स्वयं के ऊंच ते ऊंच बाप जे डायरेक्ट ईश्वर संतान सम्झंदे हुए सदा समृद्ध स्थिति में रहंदा आहियो। जीअं बाप सदा समृद्ध आहे उअं बाप समान समृद्ध ठहिया आहियो। वर्तमान समय जे प्रमाण जबकि तव्हां सभी पहिरों खां ई समय जे चैलेंज प्रमाण एवर रेडी आहियो त समय प्रमाण हाणे व्यर्थ जो खातो नाम मात्र जो हुजणो खपे। वर्तमान समय जे प्रमाण जबकि तव्हां पहिरों खां ई समय के चैलेंज प्रमाण एवर रेडी आहियो त समय प्रमाण हाणे व्यर्थ जो खातो नाम मात्र हुजणो खपे। बाबा चवनि था कि हाणे व्यर्थ जो खातो असांजो नाम मात्र जो हुजणो खपे। त अॼु चेक कजो कि मां हिकु त एवर रेडी आहियां, ॿियो समय प्रमाण मां एवर रेडी ठहिण जो चैलेंज त कयो आहे, लेकिन व्यर्थ जो खातो समाप्त कयो आहे। हीअं न कोई ॻाल्हि अची वञे ऐं असां व्यर्थ में ई बिज़ी थी वञूं। जीअं कहावत आहे न अटे में नमक जे समान, ईअं समृद्ध जो खातो 99 हुजणो खपे। तॾहिं ई भविष्य नई दुनिया जे लाइ 100% सतोप्रधान राज्य जे अधिकारी ठही सघंदा। हाणे असांजो शक्तिशालीपन जो खातो घणो हुजणो खपे? 99%। मतिलबु कोई बि ॻाल्हि अची वञे असांखे हाणे हलचल में न अचिणो आहे। मुनेरी बाबा चयो ई न, परिस्थिति जे संकल्प में बि हली वेंदासीं अगरि त बि समय वेस्ट। तुरंत चओ बाबा ऐं पार। अगरि असांखे कुझु सम्झ में नथो अचे इन जो उत्तर छा आहे त बाबा ऐं पास। त बाबा चवनि था कि हाणे भविष्य राज्य जो या असांजे पंहिंजो राज्य तव्हां सभिनि जो आह्वान करे थो। कंहिंजो आह्वान करे थो? जो आत्मायूं सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण आत्माउनि जो हाणे भविष्य राज्य असांजो राज्य असांजो आह्वान थो करे। समय प्रमाण वर्तमान स्टेज जो चार्ट कढियो। समृद्ध केतिरो, व्यर्थ केतिरो हुयो। संकल्प ऐं समय ॿिन्हिनि जो चार्ट रखियो। सॼे ॾींहं जी दिनचर्या में कहिड़ो खातो ज़्यादा हूंदो आहे? अगरि हाणे ताईं बि व्यर्थ जो खातो 50% या 60% आहे त अहिड़ी रिज़ल्ट वारे खे कहिड़े सां समय जे राज्य अधिकारी ठहींदो? कहिड़े समय जे राज्य अधिकारी ठहींदो? छा सतयुग में पहिरियों राज्य हुजे या सतयुग जे मध्यकाल या त्रेता जे आदिकाल में ईंदो उहो आत्मा? ॾिसो, हिन अनुसार असां चेक करे सघंदा आहियूं कि हाणे बि अगरि असांजी व्यर्थ जो खातो केतिरो % आहे, उन हिसाब सां असां चेक करे सघंदा आहियूं कि असां भविष्य में फर्स्ट राजधानी में ईंदासीं, सेकेंड, थर्ड या त्रेता में ईंदासीं। छो जी बाबा चईंदा आहिनि न, हाणे असांजो कोई नेगेटिव ऐं बुरो खातो न आहे,
लेकिन व्यर्थ ॾाढो थो वञे असांजो। त असांजे संकल्प बोल कर्म कुझु बि व्यर्थ न वञणु खपे। उनजे लाइ सदा बिंदी खे यूज़ करो। आदिकाल जे विश्व अधिकारी उहे ई ठही सघंदा जीअं आत्माउनि जो वर्तमान समय संकल्प और समय ते अगरि वो अधिकारी आहिनि कि मुंहिंजे मन में उहो ई संकल्प अचे जो ज़रूरी आहे, जो थियणो आहे। कोई बि विकल्प व्यर्थ संकल्प बुरो संकल्प न अचे। जे असांजे संकल्पनि ते एॾो अधिकार हूंदो, समय ते कोई बि असांजो समय वेस्ट न वञे, तॾहिं असां आदिकाल जे विश्व अधिकारी ठही सघंदासीं। अहिड़ी अधिकारी आत्मायूं ई विश्व जी आत्माउनि द्वारा सतो प्रदान आदिकाल में सर्व जो सत्कार भी प्राप्त कंदियूं। अहिड़ी आत्मायूं सत्युग में पोइ सर्व जो सत्कार भी प्राप्त कंदियूं। पहिरियों स्वराज्य अधिकारी, पोइ विश्व राज्य अधिकारी। जैसे असां पंहिंजे मन बुद्धि संस्कारनि खे स्थूल कर्मेंद्रियनि खे कंट्रोल न करे सघंदासीं, तंहिंसे असां विश्व जो राज्य भाग्य कीअं वठी सघंदासीं। जो स्वराज्य न करे सघंदो त उहो विश्व जे राज्य जे अधिकारी न ठही सघंदो। इन करे हाणे पंहिंजे पाण खे चेक करो, अंतर्मुखी ठही स्वचिंतन में रहो। जो आदि में पहिरियों ॾींहं जी पहेली ॿुधाई हुई, मां केरु आहे, हाणे वरी हिन पहेली खे पंहिंजी संपूर्ण स्टेज जे प्रमाण संपूर्ण स्टेज जे समान प्रमाण श्रेष्ठ पोजीशन जे प्रमाण बाप द्वारा प्राप्त हुए मिलियल टाइटल जे प्रमाण चेक करो कि मां केरु आहे। बाबा चवंदा कि हाणे अंतर्मुखी ठही स्वचिंतन करे चेक करो हिन पहेली खे कि मां केरु। हाणे हिन पहेली खे पंहिंजी संपूर्ण स्टेज जे प्रमाण, हाणे जो तव्हांजी स्टेज आहे, श्रेष्ठ पोजीशन जे प्रमाण बाप द्वारा प्राप्त हुए टाइटलनि जे प्रमाण चेक करो। वॉट एम आई। ये पहेली पहिरियों ही ये पहेली हल करणी आहे। पंहिंजे सॼे ॾींहं जी दिनचर्या द्वारा स्वयं खे ॼाणे सघंदा आहियो कि आदिकाल जा अधिकारी आहियूं या सतयुग जा या मध्यकाल जा अधिकारी आहियूं। हाणे जी पंहिंजी दिनचर्या प्रमाण बाबा चवंदा कि असां ख़ुदि ई चेक करे सघंदा आहियूं कि मां सतयुग जे आदि में अचण वारी आत्मा आहियां या मध्य में अचण वारी आत्मा आहियां या त्रेता में अचण वारी आत्मा आहियां। जबकि लक्ष्य आहे, कीअं चेक करे सघंदा आहियूं? हिकु त पंहिंजी धारणा ॾिसो, हुन में बि मुख्य आहे पवित्रता। पवित्रता, खान पान, दैवी गुण। ऊच पद पाइण लाइ त असांखे सेवा बि करणी पए न। श्री महाराज महारानी या राजा रानी ठहिण लाइ, ऊच पद पाइण लाइ असांखे कंहिंखे ज्ञान ॾींदासीं, कंहिंखे मनसा वाचा कर्मणा शक्तियूं ॾींदासीं, ज्ञान ॾींदासीं, तॾहिं त उहा असां वॾा थींदासीं न। अॼु दुनिया में राजा केरु आहे? हिन कलयुगी दुनिया में जेको वॾो हूंदो, हाणे त प्रेसिडेंट रूल, प्राइम मिनिस्टर रूल हलंदो आहे, लेकिन त बि पहिरियों त राजा रानी जेका पैसे में वॾा हूंदा हुया। लेकिन सतयुग में महाराजा महारानी अर्थात उहो कीअं ठहींदा? हाणे जेतिरो असां ॿियनि खे ज्ञान गुण शक्तियूं दान में ॾींदासीं, उन्हनि जे जीवन खे परिवर्तन कंदासीं, उन्हनि जी सेवा कंदासीं, उन्हनि जे वीचारनि खे परिवर्तन करण जी शक्ति ॾींदासीं, उन हिसाब सां असां उते ऊच पद पाईंदासीं।
लेकिन पवित्र रहो था, धारणा मुहूर्त रहो था, दैवी गुण धारण करो था। ॿियो मम्मा बाबा खे अगरि असां हिकु थींदो आहे न, कई माण्हू चवंदा आहिनि की असांखे जानकी दादी सां ॾाढो कुझु अनुभव थींदो आहे, कई चवंदा गुलज़ार दादी सां, कई चवंदा रतन मोहिनी दादी सां, कई चवंदा प्रकाश मनी दादी सां, कई चवंदा मम्मा बाबा सां। शिव बाबा सां त आहे ई असांजो, लेकिन शिव बाबा पहिरियों ब्रह्मा बाबा द्वारा ज्ञान ॾिनई, पालना ॾिनई, पोइ नंबरवार थींदो आहे न साकार में बि। असांजो बुद्धियोग त बाबा सां ई लॻल रहे, लेकिन त बि साकार में बि असांखे त अगरि असांखे मम्मा बाबा सां ज़्यादा अनुभव थिए थो त असां पहिरीं राजधानी में अची वेंदासीं। पवित्रता बि धारण करो, दैवी गुण बि धारण करो। बाबा ईअं नथा चवनि की तव्हां दादियुनि खे बि उहो करो, लेकिन हिकु थींदो न की हा साकार में कीअं बाबा पालना ॾिनई त हुननि जी राज्य हलंदो, त असां में बि उहो गुण हुजणा खपनि, उहा क्वालिटी हुजणी खपे, तॾहिं त असां उन्हनि जे राज्य में अची सघंदासीं न। त सतयुग जे आदि में अचण वारी आत्मा जी हाणे स्थिति ॾाढी सुठी हूंदी। हाणे त अंत जो अची वियो आहे, मतिलबु व्यर्थ संकल्प बि न अचणा खपनि। व्यर्थ संकल्प बि अपवित्रता आहे। त बाबा चवनि था जबकि लक्ष्य आहे आदिकाल जे अधिकारी ठहिण जो, त हुन प्रमाण पंहिंजे वर्तमान खे सदा समृद्ध ठाहियो। ज्ञान जे मनन मतिलबु हुन क्वालिटी जा, जे मम्मा बाबा जी छा विशेषतायूं हुयूं, जानकी दादी जी, गुलज़ार दादी जी, हिननि जी, त असां हिननि खे ई कॉपी करे हलूं त बि असां हिननि जे राज्य में हली वञूं। सम्झो त शिव बाबा ताईं नथा पहुची सघूं, शिव बाबा जी ज्ञान जी मुरली नथा, ईश्वर जी मुरली खे सम्झण में बि समय लॻंदो आहे न। ऐं दादियूं त असांखे शॉर्ट में थोरो सो ज्ञान अलॻि रीति सां, थोरो सहज रीति सां ॿुधाईंदा आहिनि। त अगरि असां जानकी दादी जा क्लासिस ॿुधूं, मम्मा जा क्लासिस ॿुधूं, अव्यक्त मुरली सारी सॼी बाप दादा जी आहे, त बि सम्झो असां उन्हनि जो ज्ञान ॿुधी ॿुधी करे बि शिव बाबा ताईं पहुची वियासीं त बि सुठो, त बि असां उन्हनि जी राजधानी में अची वेंदासीं, न त असां किथे पहुचंदासीं। त बाबा असांखे चवनि था कि ख़ुदि जी स्थिति प्रमाण ज्ञान जे मनन सां गॾु पंहिंजी स्थिति खे बि चेक कंदा वञो। हाणे कई ॿार सोचंदा आहिनि ठीकु आहे जंहिंमें बि ईंदासीं स्वर्ग में त ईंदासीं, कई सोचंदा आहिनि कोई न, असांखे हाणे त शांती मिले थी, स्वर्ग में किथे बि अचूं कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। उहो त अलॻि थी वियो, कोई ॻाल्हि कोन्हे, पर बाबा जी असांखे ॿुधाइनि था कि अगरि तव्हांखे ख़ुदि खे चेक करिणो आहे कि मां सतयुग में आदि में ईंदमि, मध्य में ईंदमि, अंत में ईंदमि या त्रेता में ईंदमि, त ख़ुदि जी स्थिति खे ख़ुदि ई चेक करो त तव्हां सम्झी वेंदव। हर ॾींहं जे जमा हुए खाते में स्वयं सां संतुष्ट आहियो या अञा ताईं बि इहे चवंदा आहियो कि जेतिरो चाहींदा आहियूं ओतिरो न आहे। हाणे ताईं अहिड़ी रिज़ल्ट न हुजणी खपे जो स्वयं सां संतुष्ट न थी सघो। चेक करो त स्वयं सां संतुष्ट आहियो, पंहिंजी संकल्पनि जी स्थिति, पंहिंजे बोल व्यवहार अगरि हाणे ई विनाश थी वञे त अञा कोई संकल्प आहे कि ये सेवा करो, ये धारणा करो, असां में अञा ईअं हुजणो खपे। त ख़ुदि जी रिज़ल्ट ख़ुदि ई चेक करो कि केसि ताईं मां स्वयं सां संतुष्ट आहियां। जो स्वयं सां संतुष्ट न हूंदो उहो विश्व जी आत्माउनि खे संतुष्ट करण वारो कीअं ठही सघंदो। सतयुग जे आदिकाल में आत्माऊं छा प्रकृति भी संतुष्ट हूंदी, ईश्वर जी संपूर्ण आहे त संतुष्ट मणी ठहो। अगरि तव्हां ज्ञान में जेतिरो हलो था उन में संतुष्ट आहियो था, पंहिंजी अॼु जी स्थिति में संतुष्ट आहियो,
त बि सुठो। छो जी बाबा चवनि था असांजी संपूर्ण स्टेज छा आहे? संतुष्ट मन। छो जी सत्युग में भी आदि काल में आत्माएं तो छा प्रकृति भी संतुष्ट हूंदी। त ख़ुदि जी स्थिति सां केतिरा संतुष्ट आहियो उन हिसाब सां तव्हां अॼु अगरि शरीर छॾो त तव्हां छा ठाहींदा उन हिसाब सां तव्हां जज करे सघंदा आहियो। सम्झो हाणे छा करिणो आहे, ख़ुदि जी स्थिति खे चेक करो। ऐं अगरि तव्हां सोचंदा आहियो कि न मूंखे ईअं न सोचिणो आहे, हाणे मूंखे ईअं हिन रीति न ॻाल्हाइणो आहे, हिन रीति कर्म न करिणो आहे, पंहिंजे सुम्हण खे बि चेक करो। जॾहिं असां सुम्हंदा आहियूं त कहिड़ी स्थिति में सुम्हूं था। असांजी निंड बि ॾाढी शांतमय हुजणी खपे, निंड में बि सेवा हुजणी खपे। न निंड में बि कुझु फालतू सपना ईंदा रहंदा आहिनि, किथे किथे छा ईअं। सम्झो हाणे छा करिणो आहे, सेवा जे साधन जो अञा ताईं आहिनि, उन प्रमाण सेवा त करो ई था, लग्न सां करो था, महिनत बि ॾाढी सुठी करो था, उमंग उल्लास बि ॾाढो सुठो आहे। लेकिन सेवा सां गॾु गॾु विश्व जी सेवा ऐं स्व जी सेवा हुजे। विश्व जे प्रति बि रहम दिल ऐं स्वयं जे प्रति बि रहम दिल ठहो। हाणे विश्व जे प्रति बि रहम दिल ठाहिणो आहे, स्व जे प्रति बि रहम दिल ठाहिणो आहे। ॿई साथ साथ खपनि। सत्युग जो इंतज़ार न करिणो आहे कि केसि ताईं संपन्न थी वेंदासीं। कई ॿार सोचंदा आहिनि अच्छा ठीकु आहे सत्युग ईंदो जॾहिं तॾहिं संपन्न ठही वेंदासीं। पर बाबा चवनि था ॾिसो अॼु तव्हां हिते वेठा आहियो, किथे पूरे दुनिया में कंहिं कोने में कुझु बि थिए थो, कीअं सेकेंड में ॻाल्हि फैली थी वञे न कि फलानी जॻह ईअं थियो। त असां त वेही सोचंदासीं कि अञा सत्युग ईंदो, पोइ अञा टाइम ॾिसूं बॉम्ब वॉम्ब अञा त शांती दीदी अञा थोरी विनाश थींदो। लेकिन कॾहिं के माण्हू खे कुझु थी वियो ऐं विनाश शुरू थी वियो, बाबा जी प्रत्यक्षता शुरू थी वई, कुझु बि पतो न लॻंदो। न्यूज़ में आवाज़ फैली वेंदी, तव्हां वटि माण्हू अची वेंदा कि अरे असां ॿुधियो आहे भॻवानु आयो आहे, तव्हां बि ब्रह्म कुमारीज़ वारा मिलंदा आहियो, असांखे बि सेखारियो। पोइ हुन समय तव्हां सोचो अञा त मां ई पुरुषार्थ थी करां, मां ई अञा त ईअं पंहिंजे अंदरि धारणा न कई आहे, मां हिननि खे कीअं सम्झायां। त हिन करे बाबा चवनि था पंहिंजे पाण खे चेक करो कि अॼु हाणे विनाश थी वञे त असां पंहिंजी स्थिति सां संतुष्ट आहियूं। ख़ुदि ते बि रहम करो, दुनिया ते बि रहम करो, ॿई साथ साथ खपनि। समय जो इंतज़ारु न करिणो आहे कि तेसि ताईं संपन्न थी वेंदासीं। जॾहिं आत्माउनि खे चईंदा आहियो कि कल्ह न अॼु, जॾहिं आत्माउनि खे चईंदा आहियो, बाबा चईंदा आहिनि जॾहिं तव्हां आत्माउनि खे चईंदा आहियो कि अॼु करो, कल्ह न अॼु न हाणे, ईअं पहिरियों स्वयं सां ॻाल्हि करो। अहिड़ा एवर रेडी आहियो, सदा इहे स्मृति रहंदी आहे कि हाणे न त कॾहिं न, ईअं स्वयं सां रूह रिहान करो। अच्छा ॿुधायो त ॾाढो आहे, हाणे बाप छा चाहींदा आहिनि, हाणे ॿुधाइण जो समय न आहे लेकिन ॾिसण जो समय आहे। त हाणे बाबा ॾिसणु चाहींदा आहिनि, बाप हिकु हिकु रतन खे संपूर्ण ॾिसणु चाहींदा आहिनि। सम्झो अहिड़ा इशारे सां सम्झण वारा, ॿुधण ऐं करण में समानता में लाइण वारा, सदा समृद्ध बाप जी समृद्ध यादि में रहण वारा, अहिड़ा इशारे सां सम्झण वारा, ॿुधण ऐं करण में जी समानता में लाइण वारा, सदा समृद्ध बाप जी समृद्ध यादि में रहण वारा, समय
समृद्ध स्थिति में हुजण वारा सफलता मूर्त श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। त बाबा चवनि था कि हाणे दीदी जी सां ॻाल्हाइनि था। महारथियुनि खे ॾिसी सभु ख़ुशि थींदा आहिनि। छो ख़ुशि थींदा आहिनि? छो जी महारथी साकार बाप जे समान सभिनि जे अॻियां साकार रूप में संपन्न और श्रेष्ठ आहिनि। हिन करे महारथियुनि खे बाप दादा बि ॾिसी करे हर्षित थींदो आहे। छो जी बाबा चवनि था छो जी ठहिणो त आहे। हिन करे महारथियुनि खे बाप समान हिन करे महारथियुनि खे बाप बि ॾिसी करे हर्षित थींदा आहिनि। छो जी समान आहिनि न। महारथी कहलाईंदो बि कॾहिं जॾहिं बाप समान हूंदो गुणनि शक्तियुनि में, त समान खे ॾिसी हर्ष थींदो आहे। संगम ते ई बाप ॿारनि खे जी सेवा जे तख़्त नशीन ठाहींदा आहिनि। ये संगम युग जी रस्म पंहिंजे हथ सां भविष्य में बि तख़्त नशीन ठाहींदा। हाणे जीअं ब्रह्मा बाबा दादी खे शक्तियूं ॾिनई, पोइ हिक खे ॿ खे, ईअं ई सत्युग में बि इहा रस्म हलंदी। हिन समय बि ॾिसो माण्हू ॿारनि जी शादी करायूं, अगरि ॿारनि थोरो लाइक़ु ठाहे करे पहिरियों वेंदा हुया 60 वर्ष जी आयु खां पोइ न सभु कुझु ॿारनि खे ॾेई करे पोइ भक्ति में वेंदा हुया माण्हू, भॻवान जी भक्ति कंदा हुया। हिन समय त ॾिसो अंत ताईं बि ॿारनि खे ॾींदा न आहिनि, त ॿार बि विड़ी करे सभु खणी वठंदा आहिनि। छो जी ॿारनि खे पैदा करो था, शादियूं करायो था, त उन्हनि खे ॾियणो त पवंदो न। या त उन्हनि खे चओ हाणे वॾो थिए, हाणे ख़ुदि तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे। ज़बरदस्ती शादियूं करायो था, पोइ चओ था ॿार बि पैदा कर, ईअं बि कर, त उन्हनि खे हिसो त ॾियणो पवंदो न ख़ुशी ख़ुशी सां। नुंहं खे घरु वठी ईंदा त हुनखे घरु बि ॾियणो पवंदो ख़ुशी ख़ुशी सां। अंत ताईं ससु अगरि पूरी रीति नुंहं खे घरु न ॾिए त पोइ त सभु ॾिसो हाणे बि ब्रह्मा बाबा ये रीति ब्रह्मा बाबा खे शिव बाबा ॾिनई, पोइ जॾहिं ब्रह्मा बाबा शरीर छॾियईं त दादी खे ॾिनई। पोइ हीअं नंबरवार शक्तियूं भले कंहिंखे पतो न लॻे, हाणे बि ॾिसो शक्तियूं पंहिंजे पाण ई निमित ठही वेंदा आहिनि। अञा कंहिंखे पतो नथो लॻे केरु तो कंहिंजी शक्ति द्वारा हले थो। भले निमित त बाप दादा आहिनि सही, लेकिन साकार में त कोई हूंदो न जेकी शक्ति सभिनि खे ॾिए थो, शिव बाबा उन्हनि द्वारा बाप दादा। त ईअं ई संगम खां ई रस्म हली आहे। स्वयं बाप दादा गुप्त थी तख़्त नशीन ॿारनि खे ॾिसंदा आहिनि, सहयोगी बि आहिनि, लेकिन प्रैक्टिकल तख़्त नशीन ॿारनि खे ई ठाहींदा आहिनि। भले बैकबोन में सहयोगी ठहो, लेकिन ॿारनि खे असांखे तख़्त नशीन मतिलबु कि हा भई हाणे इहा असांजी पंहिंजे कुल खे अॻियां वधाए। त इहा रस्म हाणे खां ई आरंभ थींदी आहे। करण करावन हार आहे त करण हार जो बि पाठ वॼाई। हाणे करावन हार जो बि पाठ वॼाइनि था बाप दादा, अञा ताईं ॾिसो वॼाइनि था। बाप जो तख़्त हुजण जे कारण तख़्त नशीन थियण सां बोझ अनुभव न थींदो। बोझ कुझु अनुभव न थींदो। हा भई तख़्त ते त वेठा आहिनि, लेकिन बैकबोन केरु आहे? बाबा। त उन्हनि खे बोझ अनुभव न थींदो। छो जी बाप जो तख़्त आहे न, ऐं बाप स्वयं तख़्त नशीन ठातो अथई। इन निमित ठहिण जो तख़्त केतिरो सहज आहे। तख़्त जी विशेषता आहे हिन तख़्त में ई विशेष जादू भरियलु आहे, जो मुश्किल सेकेंड में सहज थी वेंदी आहे। बाप दादा जो तख़्त ॾींदा आहिनि न असांखे निमित ठहिण जो, कि हा भई तव्हां हिन ॻाल्हि जे लाइ निमित आहियो। हाणे बि ॾिसो बाबा घर गृहस्थी वारनि खे बि निमित ठातो अथई, कुमारियुनि खे, कुमार खे, अदर कुमारी, सभिनि खे बाबा कोई न कोई ड्यूटी ॾिनी अथई। त
त तव्हां बि सम्झो असां निमित आहियूं घर गृहस्थी में रही करे बाबा जो ज्ञान ॿुधी करे ॿियनि खे बि असां थोरो थोरो ॿुधायूं। हिन जे लाइ तव्हां निमित आहियो। सेंटर वारी दीदी चईंदी मां हिन जे लाइ निमित आहियां न। बाबा ड्यूटी त सभिनि खे ॾिनी अथई। गृहस्थियुनि खे चयो अथई कमल पुष्प समान रहो, है न। पंहिंजे संबंधियुनि खे कंहिं न कंहिं रीति सां ज्ञान ॾींदा रहो। त हर हिकु अगरि सोचे मां हिन कम जे लाइ मूंखे भॻवानु निमित ठातो अथई, मूंखे भॻवानु चए अथई कि तव्हां घर गृहस्थी में रहंदे हुए कमल पुष्प समान रहंदे हुए मुंहिंजो ज्ञान वठी करे मुंहिंजी श्रेष्ठ मत ते हलो त असांखे ओड़ी शक्ति बि मिली वेंदी आहे, मुश्किल सेकेंड में सहज बि थी वेंदी आहे। इन निमित्त थियण जो तख़्त समय प्रमाण, ड्रामा प्रमाण, सर्वश्रेष्ठ तख़्त ऐं अति सफलता संपन्न तख़्त ॻायल आहे। जो बि तख़्त ते वेठा सफलता मूरत थिया। त तख़्त कहिड़ो आहे कि मूंखे बाबा हिन ॻाल्हि जे लाइ निमित्त ठातो अथई। ईअं सोचे करे कंदव न त तव्हांखे सफलता अवश्य मिलंदी। ये अनादि आदि वरदान तख़्त खे, हिन तख़्त जे तख़्त नशीन बि ॾाढी गुह्य रहस्य ऐं राजयुक्त आत्मायूं ई ठहींदियूं आहिनि, है न। बाबा जे हिन तख़्त कि मां हिन ॻाल्हि जे लाइ निमित्त आहियां त इहे बि ॾाढी गुह्य रहस्य ऐं राजयुक्त आत्मा आहे। जेको बाबा जे ज्ञान खे पूरी रीति सम्झी सघंदो न वही ठही सघंदो। बाप दादा महारथियुनि खे वर्तमान समय बि डबल तख़्त नशीन ॾिसंदा आहिनि। दिलि तख़्त त आहे ई, लेकिन इहे निमित ठहिण जो तख़्त ॾाढो थोड़नि खे प्राप्त आहे। जेको ख़ुदि खे सम्झे कि हा मां निमित आहियां। हाणे ॾिसो विश्व जो कल्याण करण जे लाइ त सभिनि खे ई बाबा निमित ठातो अथई, पर कोई सम्झे थो कोई नथो सम्झे। कोई सम्झे थो न इहे त सभु दीदियूं ई कंदियूं, कोई सम्झे थो इहे त सभु वॾा ई कंदा, असां थोरी कंदासीं। छो बाबा त सभिनि खे ई निमित ठातो अथई। तव्हां भले स्टेज ते न वञी सघंदा आहियो, तव्हां घरु वेठे पंहिंजे संकल्पनि सां उहो सर्विस करे सघंदा आहियो, है न। त इन करे बाबा चवनि था दिलि तख़्त त ॿारनि खे मिली वेंदो आहे, लेकिन इहे निमित ठहिण जो तख़्त ॾाढे थोड़नि खे प्राप्त थींदो आहे। इहे बि राज ॾाढा गुह्य आहिनि न। जेको ख़ुदि खे निमित सम्झंदो न उहो ई ऊच पद पाईंदो आहे। अच्छा, मधुबन निवासियुनि सां बाप दादा ॻाल्हाइनि था। मधुबन निवासियुनि ॾाढो ॿुधो, बाक़ी ॿुधण जो कुझु रहियो? सन्मुख ॿुधियो, रिवाइज़ कोर्स ॿुधियो, हाणे बाक़ी छा ॿुधणु रहियो? जेतिरो तीर भरियो आहे ओतिरो छॾियो आहे। मधुबन निवासियुनि खे 3 प्रकार जी सर्विस जो चांस आहे। कंहिं प्रकार जी सर्विस जो चांस आहे? विशेष मधुबन निवासियुनि के सहज सर्विस जो साधन ये वरदान भूमि या चरित्र भूमि जो आधार आहे। हिन भूमि जे चरित्रनि जी महिमा अगरि कंहिं आत्मा खे ॿुधायो त जीअं गीता ॿुधाइण में एतिरो इंट्रस्ट न वठंदा आहिनि ॿुधण में, जेतिरो भागवत ॿुधण में इंट्रस्ट वठंदा आहिनि, है न। त अहिड़े प्रैक्टिकल चरित्र ॿुधाइण जो साधन मधुबन वारनि खे आहे न। अगरि असां बाबा ज्ञान जी हिस्ट्री जो द लाइट मूवी आई आहे, अगरि तव्हां उहो बि उन में बि ॾिसो त पंहिंजो पूरो हिस्ट्री सॼी ॿुधाई आहे न। कीअं मधुबन में आया, कीअं पाकिस्तान खां शुरू थियो, कीअं बाबा छा थियो, जो बि थियो। अगरि तव्हां इहो बि कंहिंखे ॿुधायो न त इहा बि सर्विस आहे, त इहा बि सर्विस थी वई। छो जी इहा जीअं भागवत थी वई न, त बाबा असांखे चवनि था कि हाणे इहे बि तव्हां सर्विस करे सघंदा आहियो। त तव्हां माण्हू धरणी जी विशेषता जो महत्व ॿुधाइण जे निमित्त आहियो। ऐं जो हाणे मधुबन में रहनि था उहो बि अगरि रोज़ु रोज़ु उते छा थींदो आहे, कीअं थींदो आहे, छा
त इहे बि सेवा जो साधन थी वियो न। जे नज़र सां सभु आत्मायूं हिकु हिकु रतन खे ॾिसंदियूं आहिनि, उन तरह उन बाप जी तरफ़ आकर्षित करो त केतिरी सेवा थी वेंदी। अल्टीमेटली त मुख्य सेवा इहा ई आहे न, बाप जो परिचय, बाप जी सां आकर्षित करणु, बाप जी तरफ़ आकर्षित करणु। हिते वेठे उहे प्रजा ठही सघंदी आहे या फैमिली ठही सघंदी आहे। जीअं राजमहल जा गार्ड्स केतिरा रमणीक ढंग सां राजमहल जी हिस्ट्री ॿुधाईंदा आहिनि, ईअं चरित्र ॿुधायो त उन्हनि खे सहज ई यादि रहंदो, सेवा जो फल असांखे मिली वेंदो। कल्ह बि बाबा चई न, बाबा जो ज्ञान न कहानी रीति ॿुधायो। त कंहिं माण्हू खे बि तव्हां ज्ञान अगरि कोई नथो ॿुधे त तव्हां हिन संस्था जो कीअं शुरू थी, छा थियो, ईअं थियो, ईअं बि ॿुधाईंदव त बि उहो थोरो बहुत त कॾहिं त सोचंदो न, भई ईअं थियो, असां बि त ॾिसूं, असां बि त ॿुधूं, त सेवा जो फल असांखे मिली वेंदो। जो बि अचे उनखे ख़ुशी ख़ुशी सां, उमंग सां, लग्न सां, महत्व में स्थित थी करे अगरि महत्व ॿुधाईंदव त ॾाढो अधिक फल वठी सघंदा आहिनि न। जीअं सिख माण्हू पंहिंजे उन्हनि जा ॿुधाईंदा आहिनि न, असां हिन गुरू ईअं कयईं, हिन गुरू ईअं कयईं, हिन गुरू ईअं कयईं। त असांजे ज्ञान जी हिस्ट्री केॾी सुठी आहे। भले केॾो सहन कयो अथनि, लेकिन केॾो माताउनि ते अत्याचार थी वियो, उन्हनि जी परिवार वारनि केतिरो रोकियो उनखे, त बि ॾिसो अॼु संस्था केॾी हली आहे। त इहा बि ॿुधायो त बि सुठो, इहा बि सेवा। कम से कम उन्हनि जो बुद्धि इहो त सम्झ में ईंदो कि हा परमात्मा शक्ति सां छा कुझु बि पॉसिबल थी सघंदो। अहिड़ी सेवा करण सां ॾाढी ख़ुशी रहंदी, त सेवा बि रहे, यादि बि रहे, प्राप्ति बि रहे, ॿियो छा खपे। अहिड़ा लकी आयो मधुबन निवासी, त मधुबन वारा त कंदा ई, लेकिन असां बि जेको बाबा चईंदा आहिनि न, मुंहिंजो जो ॿार जाते निमित आहे उते सेवा आहे, है न। त जाते बि आयो ख़ुदि खे मधुबन निवासी सम्झो, ऐं जो सेवा बाबा ॿुधाइनि था कुझु न कुझु कंदा रहो। हिन वर्ष में विशेष स्वयं ऐं सेवा जो बैलेंस खपे। सेवा सां गॾु स्वयं जी पर्सनैलिटी जो ऐं प्रभाव या धारणा मुहूर्त जो प्रभाव सोने ते सुहागे जो काम कंदो आहे। ज्ञान त ॾियो, लेकिन बैलेंस बि रखो, पर्सनैलिटी बि हुजणी खपे, पवित्रता जी पर्सनैलिटी। कोई बि ॾिसे त अनुभव करे ज्ञान मुहूर्त गुण मुहूर्त आहिनि इहे न। ज्ञान बि ॿुधायो प्लस असां में उहो गुण बि नज़र अचणा खपनि, असांजे आसपास जा वाइब्रेशन बि ॾाढा सुठा हुजणा खपनि। ॿिन्हिनि जी समानता ॾेखारे में ॾियणी खपे। हाणे ताईं आवाज़ ईंदी आहे कि ज्ञान त ऊचो आहे, लेकिन चलन अहिड़ी न आहे। त ॿिन्हिनि जो बैलेंस जो अटेंशन रखण सां प्रजा व वारिस ठहींदा। सर्विस जो साधन त ॾाढा आहिनि न। अगरि तव्हां ख़ुदि बि सोचो न कि तव्हां घर में बि रही करे ॾाढी सर्विस करे सघंदा आहियो। बाबा सां रूह रियान करो, बाबा असांखे ॾाढा सारा तरीक़ा ॿुधाए सघंदा आहिनि सर्विस करण जा। मुरली में त ईंदा ई आहिनि, त बि बाबा सां बि रूह रियान करे सघंदा आहियो। हाणे धर्म नेताउनि ताईं न पहुचा आहिनि, त जो लास्ट युद्ध आहे हाणे ताईं त सभु पहुची विया न, जंहिंसां चारों ओर आवाज़ फैलंदो। इहे थींदो ज्ञान जी ॻाल्हि। जीअं गीता जे भॻवान जी ॻाल्हि सां नाम बालो थींदो आहे न, इन जे लाइ नंढा नंढा ग्रुप्स ठाहे करे चारों ओर पहिरियों कुझु पंहिंजे सहयोगी ठाहियो, पहिरियों पंहिंजा सहयोगी ठाहियो। त के चई बाबा स्टूडेंट कॉम्पिटिशन रखी आहे, पोइ हुन सां हिकु चुनो। जीअं हर स्थान सां नंढा नंढा ग्रुप ठाहियो, पोइ हुननि सां हिकु स्थान ते संगठन करे पोइ नाम बालो करो।
हिन वर्ष आहे ई नाम बालो करण जो वर्ष। त हाणे कुझु न कुझु सेवा करे बाबा खे उहो ॻाल्हि ॿुधायो कि बाबा मां हीअं हीअं कयो। त भले ईअं न सोचो बाबा कीअं ॿुधंदा, बाबा सभु ॾिसंदा रहंदा आहिनि। त बाबा असांखे कीअं न कीअं रीति हुनजी मुबारक तव्हांखे ज़रूरु अनुभव थींदो। रोज़ कुझु न कुझु नए तरीक़े सां कंहिंखे न कंहिंखे असांखे बाबा जो कुझु न कुझु ज्ञान परिचय या लिटरेचर हूंदो आहे न। लिटरेचर बि केॾो हूंदो आहे। अगरि तव्हां घर में बि गिफ्ट आइटम रखी छॾियो बाबा जा जेका आहिनि, ऐं घर में बि महिमान ईंदा कुझु बि ईंदा, उन्हनि खे हिकु नंढी सी बाबा जी लाइट ई ॾेई छॾियो कि असां हिननि खे यादि करे पंहिंजी आत्मा में शक्ति भरंदा आहियूं। हीअ बि त सेवा थी वई न। हीअ कंहिं न कंहिं रीति सां कुझु न कुझु कंदा रहंदव त असांजो ई भलो आहे। इहा असली कमाई आहे न। जीअं माण्हू सोचंदा आहिनि हा भई कुझु न कुझु धंधो कंदा रहो, कमाई थींदी रहंदी, पैसो जमा थींदो रहंदो, त उहो त हिन जन्म जे लाइ आहे। लेकिन भविष्य जे लाइ बि कुझु न कुझु ज्ञान माण्हुनि खे ॾींदा रहो, बाबा जो परिचय ॾींदा रहो, बाबा जी भॻवान जी यादि माण्हुनि खे दिलाईंदा रहो, त हिन सां असांजो भविष्य जो जमा थींदो वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।